छा सम्झे पियो ओ मैडम आई मैडम छा चए पई स्कूल अच्छा वो कुछ घुरियो सी पानी बाणी चांहि बांहि बस कुछ खाइण लाइ ॾिनई सही आहे यानी बाक़ी दफ़ा चंडरी हुई पैसा दे अल्लाह देस ता कुछ छा ॾियां साबा अड़े परदेस पैसा ॾियां पोइ मां काॾे वञां 5-10 ॾे त खुटी वञा सेठ माण्हू 5-10 हुया बि कोन खुलिया 500 हुया 500 हुया तो वटि 500 हुया 500 खसी वञे ॾे या न चवे सुणी हुई सोनी मायो है पोइ दिलि छा चए पई हिते वेही रहां जहाज़ मतलब बि लहां बि बस जहाज़ हां डाले तो न लहां जहाज़ हाँ जीअं एयरपोर्ट ते लथे ख़ुशी थी ऐं ज़ातां खे ख़ुशी थी ज़ातां खे ख़ुशी जमल हिते अची पुगे पोइ हिते अची पुगम मां चयो मारी वियो अस्सलाम वालेकुम दोस्तों कहिड़ा हाल नी कुछ आहियो बिल्कुलु ठीक ठाक उम्मीद आहे बिल्कुलु तव्हां ठीक ठाक हूंदा ऐं सदाईं शाद आबाद हूंदा मां आहियां तव्हांजो प्यारो दोस्त अख़्तियार अली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो यूट्यूब चैनल सिंधी व्लॉग ऐं फेसबुक पेज ॾिसो था त सिंधी व्लॉग जे नाले सां असांजो रोज़ जो कमु आहे खजनि खे नर ॾियणु रोज़ जीअं अॼु बि वञी रहिया आहियूं खजनि खे नर ॾियणु सलाहु बि असां सां गॾु आहे ऐं मंठार बि असां सां गॾु आहे मंठार पंहिंजी मोबाइल में मस्तु आहे सलाहु मां सां गॾु आहे सलाहु जे हथ में ॾाढो आहे मां सोलो कोन थो वञा सभु मूंखे भउ बि थिए थो ॾिसो छा ऐं जंहिंखे बि सऊदी अचिणो आहे वेलकम अचो तव्हां सऊदी मुश्किल न आहे असां वेठा आहियूं तव्हांखे कमु वठी ॾींदासीं मसइलो न आहे हे असांजो सुपरवाइज़र आहे सलाहु इहो तव्हांखे कमु वठी ॾींदो टेंशन करण जी का ज़रूरत ई कोन्हे कमु जाम नी सलाहु कीअं सऊदी अचनि कमु केतिरा नी हाँ सुपरवाइज़र सलाहु वेठो आहे बाबा हिते जेको अचे मां कमु वठी ॾींदोमांसि छाजो कमु जहिड़ो चवंदो वठी ईंदोमांसि कंपनी जो असांजो चवंदो हाँ पगार छा हूंदी पगार पसंदि हूंदी जहिड़ो कमु कंदो थोरी पगार वठंदो तुंहिंजी कमीशन में घणी मुंहिंजी हूंदी बसि 10 रुपया 20 रुपया मां हाणे छा ग़रीबां खां वठंदुमि 10 रुपया बस 10 रुपये ते विकामजी वई ओए 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 बाबा हेॾो सारो जवान 10 रुपये में खपी वियो होॾे भत ते था खपनि हिते 10 रुपये में पोइ बि वॾी ॻाल्हि आहे वॾा रियाल नी होॾे भत ते वोट था ॾियनि हिते पोइ बि 10 रुपये में खपे थो पोइ बि सुठी ॻाल्हि आहे पाकिस्तान जा 1500-1600 हा हो सलाहु हिते छा उन्हनि खे छा चवंदे अचो हुते शहर आहे पोइ वरी हे करा जबल ॾिसंदा हिते ॾिसनि उन्हनि खे चवंदो अचो शहर आहे हिते पोइ जबलनि में सटींदोमांसि हा तूं बि छा चवंदो हिते फोन ते ॻाल्हाईंदो अचे होटल वोटल आहिनि हिते काॾे विया होटल तुंहिंजा हाणे मज़ो आहे हिते मज़ो इहो थी पोइ माण्हू नथो नज़र अचे छा चवंदा होटल नी होटल नी हिते मूंखे चवंदा होटल थी अचे हा इहे थी हाणे होटल हो साम्हूं जबल नज़र अचे थो इहो होटल थी वञ चई वञ चांहि पीआ होटल थी हो खजूं थी भली हुई हिते होटल इहो होटल कुझु बि नथी पहिरियों जहाज़ ते चढ़े अच्छा छड़ा जबल हा जाते मुंहुं करे कारो जबल हाय खाइण थो अचे हा जेको अचे हेॾे न हा होॾे मायूं ॾिसूं अचे हा हिते माई जो मुंहुं बि नज़र थो अचे जबल नज़र जबल बिल्कुलु सही चए थो हा सलाहु सही चए थो छड़ा जबल हा ॿुधो था न व्यूअर्स हिते छड़ा जबल नी सलाहु चए थो हिते जेको अचे उतां पंहिंजो सभु सिका लाथियूं अचे हिते जाॾे मुंहुं कंदो इहे कारा जबल हे ॾिसो चारो तरफ़ ऐं ॿियो हे खजूं सही ॻाल्हि आहे बिल्कुलु ठीकु आहे त असां ईअं ई व्लॉग ठाहींदा रहंदासीं अॻिते अगरि व्लॉग ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल ते जुड़िया रहो सिंधी व्लॉग ऐं फेसबुक असांजो पेज आहे सिंधी व्लॉग गाइस असां हिन महिल मोकिलाणी कंदासीं छो जो कम ते पुॼी विया आहियूं हाणे ॾींदासीं ॿार खजनि खे अॼु लाइ ख़ुदा हाफ़िज़ सुभाणे वरी नए व्लॉग सां गॾु असां तव्हां लाइ हाज़िर थींदासीं असांखे ॾियो इजाज़त पंहिंजो ख़्यालु रखियो ख़ुदा हाफ़िज़